गैस रिपोर्टर निसार अली कुबर सुई गैस गोट गुल मोहम्मद संजरानी जे माज़ूर शख्स जो गोठ जे वासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज सुई गैस गोट गुल मोहम्मद संजरानी जे रहवासियुनि माज़ूर मुनवर अली संजरानी अली मुराद संजरानी सदाम हुसैन संजरानी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त गोठ जो बाअसर शेर अली उर्फ़ बालम संजरानी असांजो अवलाई पुराणो रस्तो केतिरे ई अरसे खां बंदि करे वेठो आहे। रस्ते जी लंघत केतिरा ई भेरा बद अख़लाक़ी कंदो रहे थो। मूं माज़ूर ऐं मुंहिंजे भाइरनि ते केतिरा ई भेरा सख़्तु तशदुद कयो आहे। ॿिन्हिनि ते हमेशह पाणी ॾिए थो छॾे, बीमार हुजे या वफ़ात करे थो वञे त फ़सलनि जे विचां बीमार ऐं लाश खणण ते मजबूर आहियूं। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त हू बाअसर आहे, हद जे तपेदारनि सां मिली असांजा खाता बि मटाए वियो आहे। असां तमामु घणो परेशान आहियूं, असांजी को बि दांह ॿुधण वारो न आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। छा मसइलो आहे? रस्ते जो मसइलो आहे। छा था केरु आहे जेको रस्तो तव्हांजो बंदि करणु शेर अली संजरानी छा थो चवे? भई चवे थो रस्तो आहे कोन, सरकारी रस्तो आहे, वॼण खां वठी अच्छा पाड़ेवारनि वटि पंहिंजे ॻोठनि वटि वञूं था त हुननि खे ऑफर ॾेई चवे थो रस्तो न आहे। ईंदो भाॼी सुभाणे वरी फ्री थो वञे, वॼनि थो। अच्छा ज़मीन असांजी ज़मीन जा जाली खाता कराया अथसि। अच्छा असांजूं लाशूं हे हो काॾो वञनि अलंबर लॻल आहे, गाज़ी जो निशान। अच्छा उहो पाणी थो ॾिए त असांजो रुली थो वञे। हाणे तव्हां कहिड़ो मुतालबो था कयो? मुतालबो इहो आहे जो असांखे जग खपे, ज़मीन खपे पंहिंजी।